हाँ जी बिल्कुल हुरन जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर साईं पगारा जन जो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां रूहानी सफ़र जारी आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां ठिकराठो लॻो ॻोठु सजण फ़क़ीर मंगरियो में दावत बीड़ो फ़क़ीर संगत मस्त फ़क़ीर, जिते उन्हनि जो रूहानी पेशवा आला हज़रत पीर साईं पगारो जन गुज़िरियल राति तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि। हींअर कुझु ई देरि में पंहिंजे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दीदार जो शरफ़ बख़्शींदा। जॾहिं त जमायत सगोरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहरनि ऐं सिंध जे कुंड कुड़श खां जेको आहे सो उन जा काफ़िला अचणु शुरू थी चुका आहिनि ऐं जेको आहे सो कुझु जमायत गुज़िरियल राति खां वठी पंहिंजे मुर्शिद हज़रत पीर साईं पगारा जन जी जेको आहे सो दीदार जे लाइ हिते तरसियल आहिनि। उहो सख़्तु सर्दी ऐं कोहीड़ में बि पंहिंजे मुर्शिद जे दीदार जे लाइ जेको आहे सो हिते वेठल आहिनि। जॾहिं त पीर साहिब पगारो जन अॼु कुझु ई देरि में उन्हनि खे जेको आहे दीदार जो शरफ़ बख़्शींदा। उन ई खां बाद जेको आहे पीर साईं पगारा जन जो जेको रूहानी सफ़र आहे ऐं अॼु जेको ॾींहं में उनजो जेको नंढियूं दावतां रखियल आहिनि झला, उते तशरीफ़ फरमा थींदा ऐं उते जेको आहे सो पंहिंजे मुरीदनि खे दीदार कराईंदा ऐं दुआऊं पिणु घुरंदा। जॾहिं त अॼु राति ठिकराठो लॻो दावत असूतड़ शाहपुर महर में जेको आहे सो पीर साईं सरदार जन तशरीफ़ फरमा थींदा ऐं जिते सुभाणे 12 जनवरी सूमर जे ॾींहुं पंहिंजे मुरीदनि खे जेको आहे सो दीदार कराईंदा।